पर खबर अकबर बाबा साईं खबर पक्की आहे मूसा हिते पहुची चुको आहे। अकबर जेकॾहिं तुम्हारी ॻाल्हि में का सच्चाई आहे तो इन जो मतलब तो मूसा बेगुनाह है। मूसा बेगुनाह है तो उन सां ठा करणो। बाबा साईं जेके मूं तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाइनि उन्हनि में को बि कूड़ न आहे। बाक़ी उन्हनि जे अलावा ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि त उन्हनि जी का बि ख़बर न आहे बाबा साईं। बाक़ी हक़ीक़तूं त अकबर ॻाल्हियूं करण सां ई खुलनि। जेको तव्हांजो हुकुम बाबा साईं चओ त मूसा सां मिलां। न अकबर न, तोखे फिलहाल मिलण जी का बि ज़रूरत नाहे। पाण वरी हू कंदा बाबा साईं वॾा मूसा बेडो ही आहे न वो ॿीहर बि फ़ैसिले जी कोशिश कंदो। हिन वक़्तु मूसा जो पूरो पूरो ध्यानु नवाब खान ॾे हूंदो अकबर। ऐं सच पुछी त मां बि इहो ॾिसण थो चाहियां त मूसा में केतिरो दम आहे जो नवाब खान जे ॾोखनि खे मुंहुं ॾेई सघे थो या न। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।